तो अच्छा हाल आहे। उमेद आहे त सभु ख़ुशि हूंदो। अॼु वरी हिकु वीडियो खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। वीडियो असांजो पूरो ॾिसंदो, तव्हां पूरो ॾिसंदो वीडियो त इनशाला तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो। अॼु असां कुझु वरी बि कैपकट जे बारे में ॻाल्हि कंदासीं। त कैपकट जे बारे में, कैपकट में तव्हां वीडियो जेको आहे उनजो पोयां बैकग्राउंड आहे उनखे ब्लर वग़ैरह कीअं करे सघो था। अचो त हलूं था वीडियो जे तरफ़। असां वीडियो जे तरफ़ अची चुका आहियूं। तव्हांखे छा करिणो आहे, सभ खां पहिरियों कैपकट एप्लीकेशन आहे उहो ओपन करिणो आहे। ओपन करण खां पोइ जेको आहे अहिड़ो इंटरफेस तव्हां वटि शो थींदो। उन खां पोइ जेको आहे हिते तव्हांखे मथे हिते क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ जेको आहे तव्हांजे मोबाइल जो गैलरी खुली ईंदो। खुलण खां पोइ जेको आहे जेको बि तव्हां वीडियो जो बैकग्राउंड ब्लर करणु चाहियो था त उहो वीडियो तव्हां खणो। सिंपल मां हिकु वीडियो हितां खणां थो ऐं तव्हांखे ॾेखारियां थो। सिंपली मां हिकु वीडियो खयो आहे, हीअ तव्हां ॾिसी सघो था। ऐं वीडियो खणण खां पोइ जेको आहे हिते क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ जेको आहे तव्हांजे मोबाइल पूरे स्क्रीन ते वीडियो अची वेंदो। हे ॾिसी था सघो, हे वीडियो आहे। हे वीडियो तव्हांजे मोबाइल जे स्क्रीन ते अची वियो आहे। हाणे हिन जो बैकग्राउंड आहे उनखे ब्लर कीअं करिणो आहे त उन लाइ तव्हांखे हिन वीडियो हिते वरी तव्हांखे थोरो स्क्रॉल हिते छिकिणो आहे हिन तरफ़। छिकण खां पोइ जेको आहे हिते तव्हांखे हिकु ऑप्शन नज़र ईंदो त हिन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। तव्हांजे टिकटॉक लाइ ठाहियो था त पोइ टिकटॉक जो ऑप्शन तव्हांखे रखिणो आहे। ॾिसो था हिते यूट्यूब लाइ, इंस्टाग्राम लाइ, यूट्यूब लाइ या ईअं वग़ैरह वग़ैरह लाइ तव्हांखे ठाहिणो आहे। उहो पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां ठाहे सघो था। त मूंखे सिंपली टिकटॉक लाइ ठाहिणो त मां टिकटॉक जो इहे सिलेक्ट कयो। सिलेक्ट करण खां पोइ जेको आहे तव्हांखे हिते वरी हेठि हिकिड़ो ऑप्शन नज़र ईंदो। सॉरी, इहो तीर थोरो ग़लति लॻी वियो आहे त तव्हांखे मां हाणे ॾेखारियां थो। तव्हांखे हिते हेठि जेको आहे हिते क्लिक करिणो आहे। सही आहे, हिते जी तव्हां क्लिक कंदव त हे तव्हांजो जेको आहे अहिड़ो इंटरफेस तव्हांजे साम्हूं अची वेंदो। हाणे हिन जे तव्हां ब्लर ॾियणु चाहियो था हिन वीडियो खे, पोयां खां तव्हांखे वरी बि हेॾे छिकिणो आहे। छिकण खां पोइ जेको आख़िर में ईंदो त हे इंटरफेस तव्हांखे नज़र ईंदो। हिते तव्हां क्लिक कयो। हिते क्लिक करण खां पोइ जेको आहे अहिड़ो ऑप्शन ईंदो। उन ऑप्शन खां पोइ जेको आहे तव्हांखे वरी बि हिते क्लिक करिणो आहे। हिते ब्लर जो ऑप्शन अथव, हिते क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ जेको आहे तव्हां नॉर्मल ब्लर करणु चाहियो था या मुकमल ब्लर करणु चाहियो था उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। मुंहिंजे वीडियो जे पोयां हाणे तव्हां ॾिसी था सघो हे ब्लर अची चुको आहे। हाणे केतिरो मां वीडियो नंढो कयां थो, तव्हां ॾिसो। हे ॾिसो ब्लर मुंहिंजे वीडियो जे पोयां अची वियो आहे। हे ॾिसी सघो था तव्हां। ऐं ईअं तव्हां बि पंहिंजे वीडियो जे पोयां जेको आहे ब्लर हणी सघो था। छो त हिन में पोइ जेको आहे ब्लैक वग़ैरह नज़र पोयां कोन ईंदो तव्हांजो वीडियो। ऐं ज़बरदस्त तव्हांजो वीडियो ठही पवंदो। उमेद आहे त हे वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं ॿियो हिकु ॻाल्हि त तव्हांखे जेको आहे हिते टिकटॉक जो जेको आहे हिते लोगो नज़र ईंदो। वाटरमार्क हिनखे चवंदा आहिनि। हिनखे क्लिक करे हिते हिनखे क्लिक कंदव त इहो पोइ तव्हांजे वीडियो जे पोयां जेको आहे गैलरी में सेव कंदव, तव्हांजे वीडियो में न ईंदो। त इहो ई तरीक़ो हो अॼु जो। इनशाला हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां गैलरी में सेव करणु चाहियो था त उहो सिंपल तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। त हिते तव्हां क्लिक कंदव, तव्हांजे मोबाइल में गैलरी में जेको आहे तव्हांजो वीडियो सेव थी वेंदो। हाणे ॾिसी सघो था। ओके, ख़ुदा हाफ़िज़। वरी मिलंदासीं ॿिए वीडियो में। जे नया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।